बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिमत जूं हेडलाइंस। जैकबाबाद में ॻोठाणे जो इलाज न करण ते जिम्स अस्पताल इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ मीर नसीर खान खोसो आसी अफज़ल वल्द मीर मोहम्मद खोसो प्रेस क्लब पहुची जिम्स जी इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदे दायो त वेहक वारी जाइ ते सख़्त तकलीफ़ आहे। ख़ानगी डॉक्टर ऑपरेशन जो ॿुधायो आहे। जिम्स अस्पताल पहुतस त इंतजामिया धिक्का ॾेई कढी छॾियो आहे ऐं ऑपरेशन करण खां इनकार कयो वियो आहे। ग़रीब आहियां, मुंहिंजी मदद करे तकलीफ़ मां जान आजी कई वञे। कंदकोट ज़िले मां हिकु वधीक नौजवान अगवा, अंग 12 थी वियो। जमाल थाणे जी हद मां अणसुञातल हथियारबंद अब्दुल सुभान बिजारानी खे अगवा करे खणी विया। नौजवान जे वारिसनि मूजिब नौजवान खे औरताने आवाज़ सां सॾाए अगवा कयो वियो आहे। जमाल पुलिस मूजिब नौजवान शिकारपुर जे नापरकोट जी हद इंडस हाईवे भरिसां अगवा थियो आहे। घारो वेझो गज्जो मेहरान फार्म वटि कोच ऐं सूसकी में टक्कर, हिकु ॼणो फौत। इस्लाम कोट खां कराची वेंदड़ कोच ऐं सूसकी जे टक्कर जे नतीजे में रफ़ीक लूटियो फौत थी वियो, जॾहिं त सिकंदर मलाह ज़ख़्मी थी पियो। कोरोना सूरत हाल सबब कलंदर लाल शहबाज जो उर्स मुबारक मुलतवी। मुल्क में कोरोना जी हाणोकी सूरत हाल के ॾिसंदे सिंध सरकार पारां 10 ॾींहनि लाइ दरगाहूं बंदि करण सां गॾोगॾु हज़रत उस्मान मरवंदी अल मारूफ सखीलाल कलंदर शहबाज जो उर्स मुबारक मुलतवी कयो वियो आहे। इन सिलसिले में औकाफ़ खाते जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सयाल जी सदारत हेठ डेप्यूटी कमिश्नर ऑफिस जामशोरो में अहम इजलास थियो। इजलास में MNA सिकंदर राहू पोटो, अॻूणो MPA सैयद आसिफ अली शाह, चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ मोहम्मद शरीफ शेख, लेफ्टिनेंट कर्नल मलिक शोएब इफ्तिखार, डेप्यूटी कमिश्नर जामशोरो फरीदुद्दीन मुस्तफ़ा, SSP जामशोरो जावेद बलोच, दरगाह लाल शहबाज जे गादी नशीन सैयद अल्लाह बख्श शाह ऐं ॿियनि शिरकत कई, जिते अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो त कलंदर लाल शहबाज जो उर्स न मल्हायो वेंदो। सहाफ़ी अजय कुमार लालवानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सियासी समाजी तंज़ीमुनि सहाफ़िन ऐं हिंदू बिरादरी जो एहतजाज। सिविल सोसाइटी, हिंदू बिरादरी, क़ौम परस्त जमातूं, वकील बिरादरी ऐं सहाफ़िन पारां साले पट खां सखर ताईं पैदल मार्च कयो वियो, जंहिंमें क़ौम परस्त अॻवान न्यास कालानी, पुनल सारियो, वकील अॻवान जमाल नासिर बुल्लो ऐं सवें माण्हुनि शिरकत कई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सखर पुलिस 11 ॾींहं गुज़रण बावजूद नौजवान सहाफ़ी अजय लालवानी जा असल कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। होॾां पुलिस सहाफ़ी जे क़त्ल जे शक में हिकु जवाबदार अकबर मंगरो खे लाहौर मां गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। जोधापुर में ट्रांसपोर्टर्स जो टाइम ते झेड़ो, 3 ॼणा ज़ख़्मी। जखरानी बिरादरी जी ॿिनि धुरिन मंज़ूर जखरानी ऐं अज़ीज़ जखरानी में ट्रांसपोर्ट जे टाइम तां झेड़ो थी पियो। सिरोटा लॻण सबब मुनीर अहमद जखरानी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वारिस लाड़काने अस्पताल खणाए विया। ॿिए तरफ़ धुनियूं जीअं ई पंहिंजे ॻोठ सैफल जखरानी वापसि पहुतियूं त ॿीहर झेड़ो थी पियो ऐं गोलियूं लॻण जे नतीजे में मिठल ऐं पुनल जखरानी ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिब झेड़ो ट्रांसपोर्ट जे टाइम तां थियो आहे। अञा ताईं केस दाख़िल न थी सघियो आहे। कड़ीअसन वेझो डेरासर की पुलिस जी ॻोठ ते चढ़ाई, 2 ॻोठाणा खंभण ख़िलाफ़ औरतनि जो एहतजाज। ॻोठ मोहब्बत खान खोसो वासी औरतनि कमाल खातून ऐं मुस्मात प्यारी गड़ीअसन प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दायो त डेरासर की पुलिस SHO राणो खान बोज़दार जी अॻवानी में बिना कारण चढ़ाई करे औरतनि ऐं ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं फुरलुट कई। 2 बकरियूं बि खणी वई आहे। मस्मात कमाल खातून मूजिब मुड़ुस कारे इल्ज़ाम मढ़े मारण चाहे थो, जंहिं सबब वालिद जे घर तरसियल हुअसि। मुड़ुस पारां पुलिस जी मदद सां खंभण जी कोशिश कई। मज़ामत ते पुलिस मुंहिंजे पीउ नज़र मोहम्मद जे भाउ फ़खरुद्दीन खे खंभे खणी वई आहे। हमायूं मां घरां सौदो वठण लाइ निकितल नींगर 2 ॾींहनि खां गुम, वारिस सख़्त परेशान। ॻोठ हाजी बुढो भरचूंड वासी 13 वरनि जो नींगर नूर अहमद वल शमन अली भरचूंड कल शाम खां मुबैना तौर गुम थी वियो आहे। नींगर जे पुरस्रार नमूने गुम थियण बाबति संदसि वारिसनि जागण थाणे ते पहुची अहिड़ी रिपोर्ट दाख़िल कराई आहे। कड़ीअसन में बदअमनी ख़िलाफ़ JUI जो एहतजाज। सब डिवीज़न गड़ीअसन जे मुख़्तलिफ़ थाणनि जी हदनि अंदरि वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ JUI पारां मुफ्ती अब्दुल शकूर खोसो, कारी दिलबर कंडरानी, मौलवी हुसैन अहमद खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में DSP गड़ीअसन जी ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन मीडिया नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त सब डिवीज़न गड़ीअसन में बदअमनी चोट चढ़ियल आहे। पुलिस गश्त करण बदिरां थाणनि ते महदूद बणियल आहे। हुननि IG सिंध ऐं DIG लाड़कानो खां मुतालबो कयो त शहरियुनि जूं चोरियूं वापसि कराए वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। पीर जो ॻोठ पुलिस जी कार्रवाई, कार मां धमाकेदार मादे जूं 3 बोरियूं हथ, 2 जवाबदार गिरफ़्तार। SHO अली असगर आलमानी मूजिब गुलाम अली शाह स्टॉप ते चेकिंग दौरान कार मां 3 बोरियूं धमाकेदार मादो हथ करे ड्रग मेहरवासी 2 जवाबदारनि इमरान उजण ऐं मुमताज़ शेख खे गिरफ़्तार करे कार हिरासत में वठी केस दाख़िल करे छॾियो आहे। कंदकोट पुलिस जो SSP जी सरबराही में कच्चे में 4थे ॾींहं बि ऑपरेशन जारी। ॾोहारियुनि जा ठिकाना तबाह, 100 खां वधीक पुलिस एहलकारनि, 50 कमांडोस, 5 बख्तरबंद गाॾियुनि ऐं APC चैन वसीले जदीद हथियारनि जो इस्तेमाल कंदे कच्चे जे दुरानी महर वारे इलाइक़े में ख़ादिम भयो जे क़रीबी साथियुनि हुसैन भयो ऐं इमदाद भयो जे ठिकाननि खे बाह ॾेई ड्राहे पट करे छॾियो। SSP अमजद शेख मूजिब मुग़विन जी बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जारी रहंदो।
कोटकी अस्पताल इंतजामिया जी गफलत सबब फौत थियण खिलाफ नींगरी जे वारिसन जो एहतजाज। कुछ ॾींहं अॻु सिविल अस्पताल में 3 वरनि जी मासूम नींगरी उल्फत मलिक जे फौत थी वञण बाद मलिक बिरादरी पारां रहीम बख्श मलिक, शकील अहमद मलिक, खान मोहम्मद मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब खां ए सेक्शन थाणे ताईं MS अरबाब मलिक खिलाफ रैली कढी धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त नींगरी खे इलाज लाइ अस्पताल आंदोसीं, जिते लेडी डॉक्टर इमरजेंसी में सखर खणी वञण लाइ चयो, पर MS असांखे एम्बुलेंस ॾियण खां इनकार करे छॾियो, जंहिं सबब असांजी ॿारड़ी फौत थी वई। ज़ालिम MS खिलाफ कार्रवाई करे इंसाफ कयो वञे। मटियारी जी सरकारी अस्पताल गरीबन लाइ बेलाभ बणियल। अस्पताल अमलो सरकारी दवाऊं हुजण बावजूद मरीजन खां ॿाहिरां दवाऊं घुराइण लॻो। सहाफ़ी पहुचण ते साणन बदकलामी कई वई। ज़िले हेडक्वार्टर मटियारी में 15 करोड़ खां वधीक जी बजट रखंदड़ सरकारी अस्पताल मरीजन लाइ लाभाइती साबित न थी सघी। अस्पताल इंतजामिया पारां ईंदड़ मरीजन सां अणढंगे रवैये ऐं सहूलतूं न मिलण वारी शिकायत ते जैकब न्यूज़ जे रिपोर्टर अली फैज़ान ख़ास ख़ैली अस्पताल पहुची इंतजामिया खां मौक़ुफ़ वठण जी कोशिश कई त अमले खेस बि दावा ॾिना ऐं धिका ॾेई बदतमीज़ी कंदे के बि तफ़सील ॿुधाइण खां बि इनकार करे छॾियो। ट्रिगड़ी में अणसुञातल चोर अलाहाबाद कॉलोनी मां लखें रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं रोक रक़म चोराए फ़रार। मक़ामी सहाफ़ी ऐं जमायत इस्लामी जे सरगर्म कारकुन ग़ुलाम यासीन आराई जे घर मां अणसुञातल चोर लखें रुपयनि जी मालियत जा सोना ज़ेवर ऐं 15,000 रोक रक़म चोराए फ़रार थी विया। पुलिस शक जी बुनियाद ते पाड़ेसीरी नौजवान खे गिरफ़्तार करे वरितो। ग़ुलाम यासीन आराई जी ज़ाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुड़ुस तबलीग जे सिलसिले में ॿाहिरि वियल आहे ऐं आऊं बिजली जो बिल जमा करण लाइ वई हुयसि त वापसि आयसि त चोरी थियल हुई। गौसपुर के कदीमी मंदिर में 200 वरनि खां मल्हायो वेंदड़ होली जो मेलो लगायो वियो। बाबा गरीबदास मंदिर में थियल मेले में सिंध के मुख़्तलिफ़ शहरन कंदकोट, कशमोर, बडाणी, बख्शापुर, करमपुर, पन्नो आकिल, घोटकी, शिकारपुर, सखर ऐं कराची का हज़ारे मर्द और औरतन शिरकत कई। मंदिर में सूफियाने राग जी महफिल भी कराई वई। मेले में शिकारपुर के समाधा आश्रम के गादी नशीन ऐं हिंदुन के रूहानी पेशवा नारायण भजन पिण शिरकत करे पंहिंजे अक़ीदतमंदन के दर्शन करायो। मटियारी में गर्ल्स डिग्री कॉलेज में लेक्चर प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। बेहतरीन ऐं आसान ज़िंदगी कीअं गुज़ारिजे वारे सिरे हेठि वाइस चांसलर ऐं PhD होल्डर सैयद हिदायत अली शाह रिज़वी, नामियारो लेखक ऐं अदाकार सैयद यार मोहम्मद शाह, बेहतरीन उस्ताद ग़ुलाम मोहम्मद ख़ास ख़ैली, असिस्टेंट प्रोफेसर कुरतुलैन जुमानी, डॉक्टर इलियास अबड़ो, फारूक अबड़ो ऐं डिग्री कॉलेज जी समें शागिर्दाणियुनि शिरकत कई। छठो में समाजी तंज़ीम पारां हाई स्कूल में मुफ़्त इज्तमाही सुन्नत तौहर कराइण लाइ कैंप लगाई वई। एसोसिएशन सिंध पीस डेवलपमेंट सोसाइटी ऐं फ्रेंड्स ऑफ मेमण वेलफेयर सोसाइटी पारां लगायल कैंप में माहिर डॉक्टर्स जी निगरानी में 100 खां वधीक ग़रीब ॿारनि जी मुफ़्त सुन्नत करे खेनि दवाऊं पिण ॾिनियूं हुयूं। कैंप जा इंतज़ाम मुजाहिद वारियो, फिदा हुसैन मेमण, सहाफ़ी एजाज़ वारियो, अब्दुर्रहीम इब्राहिम अरबी, दिलशाद वारियो, मुमताज़ बजोरो, शिराज वारियो ऐं ॿिया संभाले रहिया हुआ। ऐं दरिया खान मरी भरिसां हाईवे ते कोच जो कार ऐं एम्बुलेंस के टक्कर, 2 ॼणा ज़ख़्मी। बहरान हाईवे ते मुंगिया मोरी स्टॉप वटि हादसे में कार सवार अकरी वासी ग़ुलाम अब्बास ज़रदारी ऐं लाल खान ज़रदारी ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। थी हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।